अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। अॼु 9 फरवरी 2018 ऐं असां अॻे जुमे खां मौज़ू हलायो पे शुक्र जे बारे में। अॼु उन जो पार्ट 2 आहे। पहिरीं अल्लाह जी तारीफ़ ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाम पढ़ूं। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॻे जुमे ते जेको शुक्र जो मुंहिंजो प्रोग्राम हो पार्ट 1, उहो तव्हां फेसबुक ते फलाह आख़िरत जे नाले सां सर्च करे सघो था, या गूगल में वञी रुगो लिखंदव फलाह वरी ई ॾेई वरी पोइ आख़िरत त तव्हांखे उहो अची वेंदो। असल में हीउ जेको पार्ट जो ॿियो आहे, इहो बि शुक्र जे मौज़ू ते आहे। ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, कॾहिं असां सोचियो आहे त अल्लाह ताला जंहिं सॼी काइनात पैदा कई आहे, उन्हीअ खे इन हेॾी काइनात में हिकिड़ी ज़रड़े मटर जे दाणे जेतिरी ज़मीन पैदा करण जी ज़रूरत कहिड़ी हुई, वरी उन में इंसान पैदा करण जी उनखे कहिड़ो फ़ाइदो आहे, असांखे छो पैदा कयो अथई, छाजे लाइ अलाह से इंसान खे पैदा कयो आहे, जॾहिं की हू सॼे काइनात जो ख़ालिक़ आहे। अलाए केतिरियूं गैलेक्सीज़ आहिनि, अरबनि जे तइदाद में गैलेक्सियुनि जो मालिक आहे, हुनजो अलाए कहिड़ो वॾो चरखो ऐं आसमान में सिस्टम हले थो। पर इंसाननि खे पैदा छो कई, जॾहिं की फ़रिश्ता मौजूदु त सॼियूं ड्यूटियूं हुनजे पारां कनि पिया था, हुनजी इबादत कनि था, के फ़रिश्ता सजदनि में, के रुकू में, के हाज़ुर साईं में। त आख़िर इंसान खे पैदा करण जो अल्लाह ताला खे सबबु कहिड़ो? असल में अल्लाह ताला जेतिरो पावरफुल आहे न, ऐं जेतिरो हू शयूं करे सघे थो, उन जी हैरत जी इंतिहा न आहे। ॾिसो न, हिकिड़ो दाणो आहे ॿिज जो, हाणे उन्हीअ मां मिसाल तौरु वणु थो निकिरी पवे या गुल थो निकिरी पवे, वरी उन में ख़ुशबू थी थिए। गुलाब जो गुल जी पंहिंजी डिज़ाइन आहे, मोतीअ जे गुल जी पंहिंजी डिज़ाइन आहे। त का त हिकिड़ी हस्ती हुजे जेका हा बि करे न बि करे। फ़रिश्ता त जेके आहिनि से ना त करे ई कोन था सघनि। त हिकिड़ो अल्लाह ताला खे अहिड़ो इंसान पियो खपे जंहिंखे अकुल ॾिए ऐं उहो हिन काइनात ते सोचे ऐं अल्लाह जे हिन कारीगिरीअ खे सम्झे ऐं पोइ उन अल्लाह खां अणॾिठे मुतासिर थी ऐं अल्लाह जे नेमतुनि जो एतराफ़ करे ऐं पोइ उन नेमतुनि जे एतराफ़ ऐं शुक्र तौरु अल्लाह जो चयो वञे। इहो आहे अल्लाह खे ॾिसणो। केतिरा माण्हू आहिनि अथीस्ट आहिनि, उहे सम्झनि था त बसि खाऊं था असांजी मर्ज़ी, खीर था पियूं असांजी मर्ज़ी, असां था कमायूं। ऐं के वरी चवनि था त हीअ अल्लाह जो शुक्र आहे। ही अल्लाह ताला काइनात में इंसान खे इन शइ जे लाइ पैदा कयो आहे त केतिरा इंसान आहिनि जेके मूंखां मुतासिर थियनि था। हिकिड़ा आहिनि जेके मुतासिर नथा थियनि, अल्लाह जूं शयूं था खाइनि, पुट थो घर में ॼमेनि, उनजूं अखियूं सही हूंदियूं आहिनि, नर्वस सिस्टम माउ जे पेट में ठहे थो, तॾहिं बि उन्हनि खे हिन ॻाल्हि ते सोचे ई कान वेंदी आहे त इहा कंहिं डिज़ाइन कया, पेट में ॿारु कीअं थो पैदा थिए। ऐं के वरी जेके आहिनि से असर में अची था वञनि, चवनि था सियाणा माण्हू, वाह वाह अल्लाह ताला को त आहे डिज़ाइनर जंहिं शइ खे डिज़ाइन कयो आहे, धरती, उनजा हेठियों सिस्टम, पहाड़, मेखूं, शयूं। तंहिंजे करे अल्लाह ताला जल जलालहू असांखे पैदा कयो आहे त पहिरीं त असीं हुनजे काइनात खे ॾिसूं ऐं पंहिंजे अकुल जे ज़ोर ते हुनजी कारीगिरीअ जो एतराफ़ करे ऐं चऊं त वाक़ई जंहिं हिन खे ठाहियो आहे अहिड़े तरीक़े सां, या जंहिं हिन कारखाने खे जंहिं तरीक़े सां हलाए पियो थो, वाक़ई का हस्ती आहे। इहो कारखानो बग़ैर उन हस्तीअ जे नथो हली सघे, पर वाह जी हस्ती आहे। सुभान अल्लाह या अल्हम्दुलिल्लाह या अल्लाह अकबर, इहो आहे पर्पज़ ऑफ ज़िंदगीअ जो, असांजो मक़सदु। हाणे जॾहिं असीं हिते जेके शयूं असीं इस्तेमालु था कयूं, हर शइ जी क़ीमत आहे। मिसाल तौरु तव्हां गिदिरो वरितो 80 रुपया 100 रुपया किलो, इन गिदिरे जी हिकिड़ी त इहा क़ीमत आहे मज़ूरीअ वारी। कंहिं मज़ूरी कई, पहिरीं त जंहिंजी ज़मीन हुई उन पंहिंजो उन में
मज़ूरी कई, ज़मीन ॾिनी, वरी हारी उन गिदरनि खे पोखियईं, वरी टैक्सीअ वारो या सुज़ुकी वारो खणी मार्केट पहुतो, वरी मार्केट वारनि गाॾे वारे खे ॾिनो, गाॾे वारे वरी अचे कासिमाबाद में या किथे शिकारपुर में गाॾो बीहारे तव्हां हुन खां 100 रुपयो गिदरो वरितो, त इहो हिन मज़ूरीअ जी क़ीमत आहे। पर इहो जेको गिदरो जंहिं ठाहियो आहे उहा क़ीमतनि में शामिल न आहे। तव्हां जेकॾहिं कंहिं गिदरे वारे खे चयो त बाबा मां तोखे 100 रुपयो थो ॾियां, तूं किलो गिदरो मूंखे ॾे, पर इहो गिदरो अलाह जो थियल न हुजे, उनजी न ज़मीन इस्तेमालु कर, उनजो पाणी इस्तेमालु कर, न उनजी का शइ न कर, तूं इन मूंखे 100 रुपए में गिदरो ठाहे ॾे, त हू 1 अरब में बि कोन ठाहे सघंदो। हाणे जेका हुनजी असुल क़ीमत आहे उहा आहे अलाह जो शेयर, ऐं इंसान जो शेयर कंहिं बि शइ में, चाहे कणक आहे चाहे ज्वर आहे, अलाह जो शेयर ईअं सम्झो त इन आहे 99.999%, ऐं इंसान जो जेको लेबर जो शेयर आहे सो आहे 0.00001%। ज़रूरो उनजो इंसानी शेयर आहे जेका उहा क़ीमत मार्केट में अचे थी। असल उन अंब खे या सूफ़ खे ठाहिण जी जेका क़ीमत आहे उहा त अरबनि रुपयनि में जेका असांखां कोन थो वठे, पर इहो वठंदो। जेके बि शयूं असीं अलाह जूं खायूं था, लेबर क़ीमत खां अलावा अलाह वारी क़ीमत बि हिते अदा करणी आहे। जेकॾहिं हिते अदा न कंदव त वरी आख़िरत में अलाह हुन पंहिंजी हिकु हिकु शइ जो तव्हां खां हिसाब वठी ऐं उहे शयूं किथां आणींदो, उहा वरी करंसी उते हलंदी तव्हांजी नेकी। मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां कंहिंसां चङाई कई, तव्हांखे 5 या 10 नेकियूं मिलियूं, त उहे तव्हांखे अलाह जी खीर पीअण जा, थधे पाणी पीअण जा, तव्हांजी सिहत जा, तव्हांजी अखियुनि ॾियण जा, इहे पेमेंटूं उते करणियूं पवंदियूं। पर जे चाहियो त हिन धरतीअ ते बि उहा पेमेंट करे सघिजे थो। हिते जेका करंसी जंहिंसां अलाह जी हिननि शयुनि जी पेमेंट थिए थी, उनजो नालो आहे शुकुर। अलाह ताला फरमाए थो क़ुर शरीफ़ में, आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्नहा ऐनल यकीन सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। चए थो जहन्नम त तव्हां अखियुनि सां ॾिसंदव, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, अलाह ताला जूं जेके नेमतूं तव्हां इस्तेमालु कयूं उन्हनि जे बारे में तव्हां खां पेमेंट लाइ चवंदो। तुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम चवंदो हेॾे कयो, मुंहिंजियूं तव्हां शयूं इस्तेमालु कयूं आहिनि, सिहत अथव, अमुन हो, ॿियो हो, 2 टंगूं आहिनि, उन ते घुमो था, इन्हनि जी क़ीमत ॾियो, तव्हां खां पुछंदो, जे हिते अदा न कई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पहिरीं जेका नेमतूं 2-3 जेके शुरूअ में पुछियूं वेंदियूं, हिकिड़ो सिहत, ॿियो थधो पाणी। हे जेको थधो पाणी असीं पियूं था, पाणी अलाह जो पाणी आहे न, इहो थधो करे तव्हां पी मज़ो था कयो, इन जी क़ीमत ॾियणी पवंदी। सिहत जी क़ीमत तव्हां खां अलाह ताला वठंदो, तव्हांजो अखियुनि जी क़ीमत वठंदो, चवंदो मूं तोखे अखियूं ॾिनियूं, ऐं हालांकि इन शइ खे रियलाइज़ करण लाइ त अखियूं केतिरियूं अहम आहिनि, अलाह ताला नाबीना पैदा थो करे। त जीअं तव्हां कंपेयर करे ॾिसो, हे टंगूं जिन ते असीं ॿिनि ते हलूं था ऐं डोड़ूं था, इन्हनि जी क़ीमत ॾियणी पवंदी जॾहिं मंडनि खे तव्हां ॾिसंदो जंहिंजी टंगूं या फालिज आहे या बीमारी आहे। हाणे तव्हांजो दिमाग़ आहे जंहिंमें तव्हांजा सॼियूं तारूं ॻंढिलियूं आहिनि पाण में, तॾहिं तव्हां फ़ैसिला कयो था। इन जो मुक़ाबिलो उन्हनि चरियनि सां थींदो, जेके गुदू बदियूं तारूं विचिड़ियल आहिनि या उन में तारुनि में ख़राबी आहे त सही सोचे नथा सघनि, उन जी मुक़ाबिलो इन लाइ अलाह ताला हीअ चरिया पैदा थो करे त जीअं तव्हांखे ख़बर पए त तव्हांजो दिमाग़ सालिम आहे, तव्हां हिन जी क़ीमत अदा कयो। इहो आहे जेको अलाह चए थो, सुम्म लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम, तोखे उन ॾींहुं असां मां पंहिंजी क़ीमत वठंदुसि तव्हां खां, पंहिंजी नेमतुनि जी तव्हां खां पुछा कंदुसि। इनशाला ब्रेक कयूं था, अचो त इन नेमतुनि खे हिते ई पेमेंट कीअं करण जो तरीक़ो छा आहे उहो अॻिते क़ुर खां सिखूं था। क़ुर पाक असांखे इन लाइ ई अलाह ताला ॾिनो आहे त हितां असीं हार जी उते न पहुचूं, खटी उते पहुचूं, ऐं खटण ऐं हाराइण जो हंधु हीउ आहे, खटी या हार ऐं हंधु तुंहिंजो ही शहादती फरमायो आहे। ब्रेक ते वञूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में तव्हांखे वरी भलीकार। रब जल जलालहू फरमाए थो सूरतुल ज़ुमर आयत नंबर 30 में, इन तकफुरू फइन्नल्लाह गनियुन अन्कुम। चए थो जेकॾहिं तव्हां अलाह जो शुकुर न कंदव त पोइ अलाह खे परवाह कान्हे का। अलाह केॾां परवाह कंदो, अलाह खे कहिड़ी परवाह आहे। हेॾी वॾी काइनात आहे जंहिंमें ज़मीन जेको आहे सो हिकिड़े मटर जे दाणे जे बराबरि मुंहिंजी जेको आहे सो साइज़ कान्हे का, त अलाह चए थो न कंदव शुकुर, ओधरूं तव्हां मुंहिंजी शयूं खाईंदव या ओधर थींदी तव्हांजे मथां, अलाह खे परवाह कान्हे। लेकिन
कंहिंसां अलाह राज़ी थींदो जेको ओधरू कंदो, अलाह जी शइ खाई ऐं उनजो शुकुरु न करे त ओधर थींदी न, या जेका वरी वठंदो अॻिते हली। चए थो वला यरदा इबाद हिल कुफर, अलाह चए थो मां इहा नाशुक्री मूंखे नथी वणे बाननि जी, अलाह राज़ी नथो थिए। वइन तशकुरू यरदह लकुम, तव्हां शुकुरु कंदव अलाह जी शइ इस्तेमालु करे उनजो शुकुरु करे पेमेंट कंदव त अलाह तव्हां सां राज़ी थींदो। वला तज़िरु वाज़िरतूं विज़र उखरा, हिते तो अलाह साईं फरमाए त आसरनि में न वियो मथां चओ त फलाणो मूंखे छॾाईंदो या फलाणो छॾाईंदो या मूंखे फलाणो जेको मूंखे अलाह खां कंदो या मुंहिंजी ओधर उहा लाहींदो। रब चए थो वला तज़िरु वाज़िरतूं विज़र उखरा, हिकिड़ो ज़रो कंहिंजे पारां बि ओधर कोन लाहींदो। तव्हां जेकॾहिं कोई हिते नुक़सानु कयो त उहो तव्हांखे कोन छॾाईंदो। क़ुर थो फरमाए सुम्मा इला रब्बिकुम मर्जिउकुम, यादि रखो वरी तव्हां सभिनी खे अलाह ॾे मोटाइणो आहे। फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून, ऐं पोइ तव्हांखे सॼो रिकॉर्ड तव्हांखे ॾेखारियो जेको तव्हां अमल कया आहिनि। इन्नहु अलीम बिज़ाति सुदूर, उहो रिकॉर्ड अलाह ताला अहिड़ो लिखे थो जंहिंमें तव्हांजे दिलनि में जेके ज़बान ते न ॻाल्हियुनि उहो बि अलाह चए थो मां ॼाणा थो, उनखे बि मां रिकॉर्ड जो हिसो बणाईंदुसि। लेकिन इहो जेको शुकुरु आहे इहो हिकिड़ो पैकेज आहे, उहो अलाह जो शुकुरु नाहे करिणो, पर तव्हां सां केरु अहसान थो करे भलाई थो करे त उन जो बि शुकुरु अदा करिणो आहे। पर सभ खां वॾो शुकुरु माउ पीउ जो आहे। अलाह ताला फरमाए थो वसैनल इंसान बिवालिदई, चए थो अलाह ताला इंसान खे माउ पीउ जे बारे में ऑर्डर कयो आहे। हमल तुहू उम्मुहू वहनन अला वहनियूं व फिसालू फी आमीन, पहिरीं त चई माउ जी ॻाल्हि आहे जंहिं तुंहिंजे वज़न खे खयों आहे, तूं पेट में वॾो थींदो वियो, वज़न वधंदो वियो ऐं वीचारीअ खे हलणु ॾुखियो थी वियो ऐं वरी तोखे 2 साल तोखे खीरु पियारियो अथई। ऐं निष्कुरली वल वालिदई, तंहिं करे इन मुंहिंजे शुक्र जे पैकेज में मुंहिंजो बि शुकुरु कयो, माउ पीउ जो बि शुकुरु कयो। इलैयल मसीर, ऐं तव्हांखे मूं ॾेई मोटी अचिणो आहे। हाणे सुवाल थो पैदा थिए त इहो शुकुरु आहे छा? मिसाल तौरु मां पाणी पी अल्हम्दुलिल्लाह शुकुरु कयो, चलो इहा बि ठीकु आहे, लेकिन असल शुकुरु इहो न आहे। हाणे हिन शुकुरु कीअं अदा कजे उनखे सम्झण लाइ मिसाल आहे, हिकिड़ो तव्हांजो बानो आहे, तव्हांजे घर में कमु थो करे, पघार अथसि 6000 महीनो मिसाल तौरु, लेकिन तव्हां नेक शख़्स आहियो, हुनजी माउ बीमार थिए थी, हुनजो इलाजु करायो था, हुनखे पुटु धीउ शादी थी थिए, तुंहिंजो ॾाज वठी था ॾियो, नतीजे तौरु हू तव्हां हुन तती थधी जेको आहे सो में ऐं ॾुखे सुखे वक़्त में तव्हांजी मदद कयो था, त पघार 6000 वठे थो, पर हू तव्हांजो शुकुरगुज़ार थींदो। हाणे शुकुरगुज़ार जो मतिलबु न आहे त तव्हां ॿुहारी ॾेई वरी तव्हांखे साईं तव्हांजो वॾो शुकुरु, तव्हां मां लाइ इलाज लाइ पैसा ॾिनो, या तव्हांखे पाणी ॾेई चए अदा आहे पाणी वठि पर शुकुरु तुंहिंजो मूंखे तो न्याणीअ लाइ पैसा, ईअं न आहे, बल्कि हुनजो शुकुरु ज़ाहिर थींदो शौक़ सां कमु करण में। तव्हां चवंदोसि त आधी राति जो बि तव्हांजे सॾ ते न कंदो, डुकंदो ईंदो। हा, पघार रुॻो सुकी पघार वारो तव्हांजो ओवर टाइम में कमु न कंदो त पर पुटु घटि वधि ॻाल्हाईंदो, पर जंहिंसां नेकी कंदव ऐं उनखे कुझु अहसान कंदव त हू तव्हांजो हर वक़्तु कमु कंदो, त इहो शुकुरु आहे। त अलाह बि इहा ई शुकुरु थो चाहे। अलाह चाहे थो त माना अलाह जी इबादत, अलाह जो चयो मञो, हुनजा फरमान बरदार थियो, ख़ुशी ख़ुशी हुनजे हुकुमनि ते हलो। हाणे अचो था माउ पीउ जे बारे में। हाणे चए थो माउ पीउ जो शुकुरु अदा कयो। हाणे कीअं कजे? जेको हिते अलाह तरीक़ो ॾसे थो संदसि लाइ बि साॻियो तरीक़ो इख़्तियार करिणो आहे। रब साईं फरमाए थो सूरत इसरा जी आयत नंबर 3 में वक़ज़ा रब्बुक, अलाह ताला ऐलान कयो आहे, अलाह इहो डिसीशन करे छॾी आहे, कहिड़ी? अल्लाह ताबदू इल्ला इया, त माना अलाह खां सवाइ कंहिंखे न सॼियो, अलाह खां सवाइ हाजत रवाई लाइ कंहिंखे न सॼियो। छो त रसूल फरमायो त अल दुआ हुअल इबादा, जेका दुआ आहे उहा ई इबादत आहे। इबादत जॾहिं बि अचे ताबदू माना सॾणु, दुआ घुरणु, अल्लाह ताबदू इल्ला इया, अलाह खां सवाइ कंहिंखे न सॼियो। वबिल वालिदैन इहसाना, ऐं माउ पीउ जो अहसान मञो। कीअं मञूं अलाह साईं? हाणे तरीक़ो थो ॾसे। अम्मा यबलुगन्न इंदकल किब्र अहदहुमा औ किलाहुमा, चई जेकॾहिं तुंहिंजे हूंदे तुंहिंजो पीउ मां पोढ़ो थी वञे, चाहे अकेलो हुजे या 2 ॼणा हुजनि तो वटि, फला तकुल लहुमा उफ़्यूं वला तनहरहुमा, चई पहिरीं त हुननि खे उफ़ न चओ। उफ़ जो मतिलबु आहे त हुननि जे हा खे ना करणु, न बाबा न ईअं न आहे, इहो उफ़ आहे। वला तनहरहुमा, ऐं ख़बरदार हुन ते रड़ न कजांइ माउ पीउ ते, त चिड़ में अची अमा बसि कर हाणी, बाबा हींअर न कर। कुलहुमा कौलन करीमा, बल्कि हुननि सां अदब जी गुफ़्तगू कर। हाणे इहो आहे पीउ माउ जो जेको सो अहसान या शुकुरु अदा करण जो तरीक़ो। अॻिते छा थो चए रब साईं? वरी अञा थो ॾसे,
वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल मिनर रहमा, जीअं थुल्हा जेके तुंहिंजा ॾौरा आहिनि न, जेको हींअर 40 सालनि जो जवान थी वियो आहीं, इन्हनि खे झुकाए माउ पीउ ॾाढो। वकुल, ऐं न सिर्फ़ु एतिरो पर हुननि जे तरफ़ां रब खां दुआऊं घुर, कुर रब्बी अरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा, ये अलाह साईं हिननि ते बि तूं ईअं रहम कर जीअं हिन नंढड़े हूंदे मूं ते रहम कयो, मूंखे नंढो वॾो कयनि, माउ आहे खीर न ॾिए त मां मरी वञा हा, जेकॾहिं मूंखे उस में पियल हुजां बाबो मूंखे या कहिड़ो खणी अंदरि न करियां त कुता खाई वञनि हा, त इन ते तूं रहम कर। हाणे इहो आहे तरीक़ो शुक्र अदा करणु, अलाह जो बि ईअं शुक्र अदा कबो। हेॾो पहलवान आई न, निमाज़ जो टाइम ते पंहिंजा कंध ऐं सजदो कर अलाह खे, ऐं उन खां अलावा अलाह जेकॾहिं का ॻाल्हि चवे थो हीअ न कयो त चओ हाज़ुर अलाह साईं मां इहा शइ न कंदुसि, मुखालफ़त न कर, न त इहो शुकुर कोन थींदो। इहो तरीक़ो असांखे अलाह ताला ॾसे थो। ऐं पर अलाह फरमाए थो त अलाह जो त शुकुर ऐं उनजी चवणु मञिणो आहे, पर माउ पीउ जा सभु चवणु मञणु ज़रूरी न आहिनि। ख़ासि तौरु कहिड़ो, इन जाहदाक अला अन तुशरिक बी मा लैस लक बिही इल्म फला तुतिहुमा, चए थो जेकॾहिं तोखे माउ पीउ ज़ोर भरनि त तूं हल असां गॾु शिरक कयूं त चयो न मञीसि, जे तव्हांखे चवनि त अलाह सां गॾु फलाणे खे बि सॾु, तूं न सॾु। ऐं जेकॾहिं हिते शिरक जो छा मतिलबु आहे त अलाह ताला खां सवाइ कंहिं हिकिड़ी शख़्सियत आहे जेका गुज़ारे वई आहे, अहिड़ा कम करणु ईअं ई इहो नियत सां त उहा शख़्सियत ख़ुशि थींदी त मूंखे फ़ाइदो पवंदो, इहो शिरक आहे। हा, तव्हां जेकॾहिं को ख़ैरु करे ऐं अलाह खे चओ त अलाह साईं हिन जो सवाबु फलाणी शख़्सियत, पोइ ॾाढो हुजे, पीउ हुजे, को पीर हुजे, उन ते उनखे रूह खे सवाबु मिले त इहो जाइज़ आहे। पर इन लाइ ख़ैरात करणु त हाणे उहा शख़्सियत ख़ुशि थींदी, पोइ मुंहिंजा हे फलाणा कम थींदा, मूंखे नौकिरी मिलंदी, इहो शिरक आहे। तंहिं करे चए थो व इन जाहदाक अला अन तुशरिक बी, जेकॾहिं तोखे ज़ोर भरनि त तूं मूंसां शिरक कर, मां लैस लक बिही इल्मुन, जंहिंजी मां अथॉरिटी न ॾिनी आहे, क़ुर में इजाज़त न आहे, मुंहिंजो इल्मु न आहे तोखे, फला तुतिहुमा चवणु न मञीन, व साहिबुहुमा फी दुनिया मारूफ़, लेकिन इन जो मतिलबु न आहे त हाणे तव्हांखे शिरक जो चवंदा त हाणे तूं उन्हनि सां बेइज़ती कंदे या हुन सां बेअदबी कंदे, न, साहिबुहुमा फी दुनिया मारूफ़नि, जीअं रवाज मुताबिक़ हुन सां कुर्ब सां ज़िंदगी गुज़ार। वतबे सबील मन अनाब इलई, ऐं अहिड़नि माण्हुनि जी कंपनी इख़्तियार कर जेके तोखे सिधो रस्तो ॾसनि, शिरक जे ख़िलाफ़ु ॾसनि, जेके अलाह ॾे मोटण जो जेको आहे सो इरादो कयो वेठा आहिनि। अलाह फरमाए थो फ इन तकफुरू फ इन अल्लाह गनियुन अनकुम, जेकॾहिं तूं शुकुर कंदे नाशुक्री कंदे त अलाह खे परवाह कान्हे का। हिननि आयतुनि मां ख़बर पई त शुकुर हिकु अमली इबादत आहे, ज़िबानी इबादत न आहे। शुकुर अमली इबादत आहे। शुकुर जो मतिलबु ख़ुशीअ सां अलाह ताला जी इबादत करणु आहे। अहिड़े नमूने मोहबत बि अमली इबादत आहे। जेसिताईं उन मोहबत में अमल न आहे, दावा उनजी एक्सेप्टेबल न आहे। मोहबत जी दावा बि अमल जी तक़ाज़ा थी करे। अहिड़ी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु लफ़्ज़ी मोहबत जेका आहे इन खे क़बूल नथो करे। हदीस शरीफ़ में अचे थो, जामिआ तिर्मिज़ी, मन अहया सुन्नती फ़क़द अहब्बनी, जंहिं अमली तौरु मुंहिंजी सुन्नतुनि खे ज़िंदा रखियो आहे, फ़क़ति इन माण्हू जी मूंसां मोहबत आहे। वमन अहब्बनी कान मय्य फिल जन्नत, जंहिंजी अहिड़े नमूने सां मूंसां मोहबत आहे, उहो जन्नत में मूंसां गॾु हूंदो। त नाशुक्रा केरु आहिनि? आख़िर नाशुक्र उहे अहिड़ा माण्हू जेके पाण खे मुस्लमान चवंदा आहिनि, बल्कि अलाह जी नेमतुनि जीअं रिज़्क़, इज़त, सिहत वग़ैरह पंहिंजी ज़ाती कोशिशुनि या ख़ानदानी नसुर जे करे था सम्झनि। जेकॾहिं मां हिते हेॾे वॾे ख़ानदान में पैदा न थियां त अहिड़ा आयशा मूंखे न मिलनि हा। ऐं या जेको आहे सो सम्झंदा त मां इंजीनियर न थियां त मां हेॾो कोन कमायां हा। त अहिड़ा माण्हू तकबर वारा आहिनि, जॾहिं त तकबर वारनि लाइ जन्नत में दाख़िला बिल्कुलु बंदि आहे। इहे नाशुक्र आहिनि। ऐं मिसाल तौरु नाशुक्रनि जो मिसाल अलाह क़ुर में ॾिनो आहे त जॾहिं कारून ॾे माण्हू विया, वॾो खज़ानो हूंदोसि, पोइ चयूंसि ॿिया तूं अलाह एॾा तो वटि सामान आहे, हेॾो अलाह तोखे ॾिनो आहे। चई अलाह छा यार, छाजो अलाह? काल इन्नमा ऊतीतुहु अला इल्मिन इंदी, चवणु लॻो हे त मां पंहिंजे इल्म सां कमायो आहे, पंहिंजे हुनर सां कमायो, मां सियाणो आहियां तॾहिं मां हे प्रोजेक्ट कयां, मां सियाणो आहियां तॾहिं मूं हेॾो बिज़नेस फैलायो आहे। ऐं जेको आहे त अलाह हुननि खे थो चवे क़ुर शरीफ़ में, अॻिते जेका मां माना थो रुगो कयां, त चए थो इनखे इहो सम्झ में नथी ॻाल्हि अचे त हिननि खां वधीक अमीर माण्हू, हिननि खां वधीक पैसे वारा माण्हू मां तबाह करे चको आहियां। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त इहे नाशुक्र आहिनि। तंहिंजे करे ही अहिड़ा माण्हू आहिनि जेके अलाह जे हुकुमनि खे ॼाइण जी ज़रूरत महसूस नथा कनि। अक्सर मुतकबर मुनाफ़िक़ बि हूंदा आहिनि। माना इहे माण्हू आहिनि जो इहो कॾहिं ॾिसण ई नथा चाहिनि त शुक्र जो तरीक़ो कहिड़ो आहे, अलाह ताला असांखां छा थो चए। रब साईं फरमाए थो, इन लज़ीन युजादिलून फी आयातिल्लाह बग़ैर सुल्तानिन अताहुम इन फी सुदूरहिम इल्ला किब्रुम मा हुम बिबालिगी। चए थो हे जेके माण्हू अलाह जे क़ुर जे आयतुनि खे
रिजेक्ट था कनि या उनखे अहमियत नथा ॾियनि या उन ते पॉइंटूं था हणनि त अलाह फरमाए थो त जेके कनि था जिन वटि जो को सबूत कोन्हे इहे तकबर थियनि दिलि में या लय था दिलि में रखनि तंहिंजे करे जेको आहे फस्ताइज़ बिल्लाह इन्नहु समीउन अलीम तव्हां अलाह खां पनाह घुरो इन्हनि अहिड़े तरीक़े खां अलाह ताला ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आहे। अलाह ताला फरमाए थो त इहे जेके माण्हू आहिनि हाणे अचो काफ़र केरु आहिनि काफ़र उहे आहिनि जेके अलाह जे नेमतुनि खे अलाह तरफ़ां नथा मञनि माना हे पाणी आहे ठीकु आहे पाणी आहे बारिश वसे थी पहाड़नि ते बर्फ़ ॼमे थी दरिया में पाणी अचे थो तॾहिं पियूं था भई पाणी अचे थो हे हिकिड़ो सिलसिलो आहे जियोलॉजिकल सिलसिलो आहे बर्फ़ जो पवणु मींहं जो वसणु इहो वरी अलाह ॾे वरी छाजो वञूं अलाह थोरी थो करे हे त सदियुनि खां ईअं हले थो माना हर शइ जेका हिते इस्तेमालु कनि था उहो अलाह खां तरफ़ां नथा मञनि उहे सम्झनि था त हीअ ईअं ई थियो आहे इवोल्यूशन थियो आहे शुरूअ खां ईंदो थो रहे पोइ इन्हनि खे काफ़र चइबो। ॿुधूं था काल मौजूदु आहे वठूं था। अस्सलाम वालेकुम जी हलो हा चऊं ब्रेक वठूं था इंशाल्लाह ब्रेक खां पोइ जारी रखूं था प्रोग्राम खे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। त काफ़र जेके आहिनि उहे आहिनि जेके अलाह जी नेमतुनि खे अलाह तरफ़ां नथा मञनि। क़ुर शरीफ़ में उन्हनि जे लाइ अचे थो सूरतुल नहल आयत नंबर 83-84 में अलाह साईं फरमाए थो बिस्मिल्लाह रहमानिर रहीम यअरिफून नेमतल्लाह सुम्म युनकिरूनहा व अक्सरहुमुल काफ़िरून। चए थो ख़बर अथनि इन्हनि माण्हुनि खे त ही अलाह जी ठाहियल शइ आहे लेकिन वरी बि उनजो इनकार था कनि पाणी पीअनि था चवंदा बसि जियोलॉजिकली अची वियो आहे अक्सर हम काफ़िरून अलाह चए थो अहिड़नि कॉन्सेप्ट या अहिड़ो अक़ीदे रखण वारा माण्हुनि जी अक्सरियत 99% जेके आहिनि से काफ़िर आहिनि। मुशरिक केरु आहिनि जंहिंखे शिरक करणु अहिड़ा माण्हू जेके अलाह खे मञीनि था लेकिन अलाह जी हिक या हिक खां वधीक नेमतुनि खे गैर अल्लाह जे तरफ़ मंसूब था कनि हे मूंखे पुटु फलाणे जे करे मिलियो आहे हीअ नौकिरी जेका फलाणे मूंखे ॾिनी आहे इहे मुशरिक आहिनि। मुशरिक जी का बि इबादत या नेक कमु क़बूल न थींदो न ई उनखे कंहिंजी शफ़ात नसीब थींदी। मिसाल तौरु अलाह ताला फरमाए थो चए थो फ़कुलू मिम्मा रज़क़कुमुल्लाहु हलालन तय्यबा माना खाओ जेको तव्हांखे अलाह रिज़्क़ ॾिनो आहे हलाल ऐं सुठो करे वशकुरू नेमतल्लाह इन कुंतुम इय्याहु ताबुदून जे तव्हां वाकई हिकु अलाह खां घुरो था हिकु अलाह खे मञो था त उनजी इन नेमतुनि जो शुकुर करे माना अलाह जी इहा पेमेंट कयो न त इहा तव्हां खां आख़िरत में नेकिन जी करंसीअ में वापसि वरिती वेंदी। ऐं जेको आहे सो इहे केरु आहिनि वयुअज़िबुल मुनाफ़िकीन वल मुनाफ़िकात वल मुशरिकीन वल मुशरिकात ज़ान्नीन बिल्लाहि ज़न्न सऊ। चए थो मुशरिक ऐं मुशरिकात आहिनि जेके अलाह जे बारे में बदगुमान आहिनि बदगुमानी था रखनि माना अलाह ताला साह जे रग खां वेझो आहे न कान्हे अलाह कोन थो ॿुधे हाणे फलाणे मूंखे कमु कराए ॾिनो आहे अलाह जे बारे में बदज़ुमानी था कनि त अलाह फरमाए थो त इन्हनि जे मथां जेको आहे सो अलाह फरमाए थो इन जे ॻीचीअ में इहे जेको सो बदगुमानी ऐं जेको सो बुछड़ाई पवंदी। काल मौजूदु वठूं था। अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अल्लाह ताला फरमाए थो त चए थो त मुशरिक केरु आहिनि चए थो याबुदून मिन दूनिल्लाह अलाह खां सवाइ ॿियनि खे पुकारनि था हिते याबुदून जी माना वरी मां दुआ कंदुसि छो त रसूल फरमायो दुआ मुख़ल इबाद आहे अदुआ हुअल इबाद आहे त मां तर्जुमो थो कयां त उहे माण्हू जेके रब खां सवाइ ॿियनि हस्तियुनि खे सॾनि था माला यमलिकु लहुम रिज़्क़म मिन समावात वल अर्द जिन जे हथ में इन्हनि जो रिज़्क़ ज़रो बि कोन्हे कोन ज़मीन आसमान में शयूं वला यस्ति न उन्हनि खे ताक़त आहे जो कंहिंखे रिज़्क़ ॾेई सघनि अलाह खां सवाइ। ऐं बाक़ी वरी मिसाल मुक़ररु कंदा आहिनि त साईं हे भला ॾिसो हे पीउ आहे पोइ पीउ खां असां घुरूं था पोइ असांखे फीउनि जा पैसा ॾिए थो बाबा पीउ त ॾिए थो छाकाणि उहो जहिड़ो आहे तव्हांखे ॾींदो भला पीउ गुज़ारे वञे पोइ क़बर ते वञी तव्हां उनखां वठो फीउनि जा पैसा इहे मिसाल न ॾियो तंहिंजे क़ुर मना थो करे चए थो फला तज़रबू लिल्लाहिल अमसाल तव्हां अहिड़ा इंसानी मिसाल अलाह लाइ न ॾियो इन अलाह यालम अलाह ॼाणे थो अंतुम ला तालमून तव्हांखे इन शइ जी ख़बर कान्हे का। अलाह ताला जूं नेमतूं बाने लाइ आज़माइश आहिनि त शुकुर थो करे या कुफुर इहो आहे ई सॼी नेमतूं इन गेम ते थियूं हलनि त ॾिसां त इहो बानो मूं अलाह खे बिना ॾिठे मुंहिंजी कारीगरी जी तारीफ़ थो करे शुकुर करे थो या नथो करे।
ऐं अलाह ताला क़ुर में जेके मिसाल ॾिए थो उहे बि इन लाइ थो ॾिए त जीअं असां शुकुरु कयूं। जीअं क़ुर शरीफ़ आयत आहे, माण्हू जो तर्जुमो तकड़ि अलाह फरमाए थो त असां तव्हांजा जेके कसम ईअं मिड़ई उथंदे वेहंदे इन मश्किरीअ में खणो था, इन ते असीं तव्हां सां सख़्ती कोन कंदासीं, लेकिन असां उन्हनि कसमनि जी तव्हांजी पकड़ कंदासीं जेके तव्हां सख़्तीअ सां या कंहिं एग्रीमेंट ते अलाह जो कसम खणो था। पर जेकॾहिं तव्हां हिकिड़ो कसम खयो आहे ईअं त हाणे मां कसम थो खणां अलाह जो तव्हां पंहिंजी भेण जे घर मानी न खाईंदुसि, वेंदुसि ई न ज़ाल जे चवण ते मिसाल तौरु, त पोइ इहो कसम तव्हांखे भञणो पवंदो। ऐं अहिड़ा केतिरा कसम आहिनि जेके गैर शरई उनखे भञणो पवंदो, पर उन्हनि जो हिकिड़ो कफ़ारो आहे। कफ़ारो कहिड़ो आहे? या अॾहनि मिस्किननि खे मानी खारायो जेका तव्हां औसत मां तुत इमून अहलीकुम जेको घर में तव्हां खाओ था, या ओ किस्वतुम या उनखे कपिड़ा पारायो ॾहनि ग़रीबनि खे वॻो वठी ॾियो, या वरी जेको आहे सो को ग़ुलाम आज़ादु कयो। पर जे इहे कम नथा करे सघो फसियाम सलासत अयाम, त 3 ॾींहं रोज़ा रखो, इहो आहे कसम जो। ऐं अलाह चए थो युबैनुल्लाहु लकुम आयाती, अलाह चए थो मां तव्हांजा हे जेके आयतूं ॾेई तव्हांजा घिट खोलियां थो, ईअं न त तव्हां फासी वञो हाणे मूं कसम खणी छॾियो हाणे त मूंखे अलाह कोन छॾींदो, त इहे तव्हांखे घिट थो खोले, दर थो खोले त चङो तो ग़लती कए, हाणे निकिरण जो हे तरीक़ो आहे, निकिरण जो हे तरीक़ो आहे। त अलाह चए थो कज़ालिक युबैनुल्लाहु लकुम आयाती, अलाह तव्हांजे लाइ आयतूं ज़ाहिर थो करे, अल्लकुम तशकुरून, त शुकुर त कयो त अलाह साईं एॾो तूं प्यारो आहीं जो असांखे तूं फासाईं कोन थो, बल्कि जेकॾहिं असीं फासूं था त असांखे पंहिंजे तरीक़े सां रस्ता थो ॾसीं त निकुर हितां, हिन घिट मां तूं ॿाहिरि निकुर, इहो इन ते अलाह जो शुकुरु कजे। वरी अलाह थो चए ज़मीन इक़्तिदार रिज़्क़ अलाह जो शुकुरु करण लाइ, वलक़द मक्कन्नाकुम फिल अर्द, ऐं हिन ज़मीन में तव्हांखे रहायो आहे, वजअलना लकुम फीहा मआइश, ऐं हिते मां तव्हांजो गुज़रान जो बंदोबस्तु कयो आहे। तव्हां दाणो उछलायो था मिटीअ में त हुन मां सलाह था केतिरा दाणा निकिरनि था, पर कलीलनि मां तशकुरून, चए थो अलाह साईं तव्हां मां घटि आहिनि जेके शुकुर था कनि, माना सभु ओधर ते था हलनि पिया, अलाह जो पाणी पी अलाह जो शुकुरु कोन कंदा, हाणे इहा ओधर थी वियो, अलाह तव्हांखां हिसाब असांखां वठंदो। चए थो वल तुसअलुन यौमइज़िन अनिन नईम, मां क़यामत जे ॾींहं ते असीं तव्हांखे पंहिंजी नेमतुनि जो हिसाब वठंदासीं। वरी उन खां पोइ कमाई जा ज़रिया बि अलाह जे शुकुरु करण लाइ, अलाह चए हुअल्लज़ी सख़रल बहर लिताकुलू मिन्हु लहमन तरियन व तस्तख़रिजू मिन्हु हिलियतन तलबसूनहा, चए थो हे जो तव्हां दरियाह ऐं जेके समुंड तव्हांखे मुसख़र करे ॾिना अथमि, वरी उन मां तव्हां मच्छूं ऐं गोश्त खाओ था, वरी उन मां तव्हां पेट्रोल कढो था, उन मां हीरा कढो था, वरी तव्हां ॾिसो था ॿेड़ियुनि खे मवाख़िर फी, वरी समुंड में ॿेड़ा हलनि था, छाजे लाइ? लितब्तगू मिन फज़लिही, त तव्हां इन्हनि ते वञी अलाह जो फज़ुल ॻोल्हियो, मच्छूं ॻोल्हियो, फिशूं आणियो, वरी वापार करे अचो, छाजे लाइ? वल अल्लकुम तशकुरून, त जीअं तव्हां मुंहिंजो शुकुरु कयो। सॼी गेम शुक्र जी थी हले, शिरक खां बचण लाइ सम्झ बि अलाह जो शुकुरु करण जे लाइ। मिसाल तौरु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुन जेल वारनि खे चवे थो त चए थो त वतबत मिलत अबाई इब्राहीम व इसहाक व याकूब, चए आऊं त हलां थो पंहिंजे वॾनि जे दीन ते, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत इसहाक याकूब अलैहिस्सलाम जे दीन ते। मा कान लना नुशरिक बिल्लाह मिन शैइन, असां जे दीन में अलाह सां हिकिड़ी ज़री बि शिरक असांखे जुगाए त न कयूं, ज़ालिक मिन फज़लिल्लाह अलैना, इहो रुगो सम्झ जेका असांखे अलाह ॾिनी आहे त अलाह सां शिरक न कबो, इहो अलाह जो असांजे मथां वॾो फज़ुल आहे। व अलन्नास, ऐं माण्हुनि जिन खे सम्झ में अची थी वञे इन्हनि ते बि अलाह जो वॾो फज़ुल आहे। वलाकिन अक्सर अन्नास ला यशकुरून, पर अलाह अक्सरियत माण्हू इन ॻाल्हि ते अलाह जो शुकुरु नथा कनि त सम्झ थो अलाह जी क़ुर में असांखे ॾिए। ऐं नेमतुनि में इज़ाफ़ो बि अलाह जो शुकुरु करण लाइ अलाह फरमाए थो वइस्तअज़्ज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, चए थो अलाह ऐलान कराए छॾियो आहे जेकॾहिं तव्हां शुकुरु कंदव त मां नेमतूं वधाए ॾींदोसांव। हाणे जो मिसाल सवलो आहे, हिकिड़ो दुकान वारो आहे, तव्हां हुन सां रोज़ महीने ते ओधर ते सौदो था खणो, हलो तव्हांखे हुन 10,000 जो आहे सौदो खणोसि था, वरी पहिरीं तारीख़ पघार मिलेव थी त हिकिड़ा माण्हू त ओॾी महिल ई ॾियनि था, जेके हुनजी ओधर पहिरीं तारीख़ चुकाए था छॾनि, वरी उन सां दुकानदार खिली ॻाल्हाईंदो, उनखे वधीक ॾींदो सौदो। पर हिकिड़ा माण्हू आहिनि 10,000 जा 5,000 ॾेई वतन हुनखे रुलाईंदा, वते इहो फ़ोनूं कंदो, आईंदा हुनखे ॾियण में कीॿाईंदो, हथ ई हू 10,000 जो सौदो बि चवंदो बसि हाणे 8,000 खोड़नि, अॻियो कर्ज़ु कोन ॾिनो अथव। अलाह ताला जो बि जेकॾहिं नेमतूं इस्तेमालु कयो था ऐं शुकुरु करे अलाह जा हुकुम मञी दिलि ख़ुशीअ सां अलाह जो वफ़ादार थी कमु कयो था, त अलाह चए थो ॾिठई हिन ओधरी मुंदी कान झली आहे, हिनखे अञा वधाए ॾे। त अलाह ताला चए थो वतअज़्ज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जे तव्हां शुकुरु कंदो मां वधाए ॾींदोसांव नेमतूं, बाक़ी ओधर कंदव
त पोइ जीअं दुकान वारो आहे उहो हिकिड़ो ओधर जो पैसा न ॾींदो त तव्हांखे वॾो सामान ॾींदो, किरकिर करे तव्हांखे सामान ॾींदो, त अलाह ताला बि चए थो शुकुर कयो त मां वधायां। वलन कफ़र तुम, पर जे नाशुक्री कंदो या ॿियनि लफ़्ज़नि में मुंहिंजी शयूं खाई ऐं हिते मूंखे पेमेंट न कंदो, इन अज़ाबी लशदीद, त पोइ ज़ाहिर आहे त हिते हिकिड़े थधे पाणी जेका नेमत आहे न, उन जी क़ीमत असां अदा करण जे लाइक़ु न आहियूं। असां जूं सॼियूं निमाज़ूं, असां जूं सभई नेकूं बसि तराज़े में विझूं, थधे हिकिड़े गिलास पाणी जी असां अलाह जी पेमेंट नथा करे सघूं। माना नतीजे तौर हिते जेकॾहिं असां ओधर कई, अलाह जो शुकुर न कयोसीं शयुनि ते, त पोइ चए थो इन अज़ाबी लशदीद, त तव्हां पास थियण जो इम्कान ई कोन्हे, तव्हां नापास थी जहन्नम में वेंदो ऐं पोइ मुंहिंजो अज़ाब जेको आहे सो सख़्तु आहे। हाणे मिसाल तौरु सूरतुल नमन में अचे थो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अचे पियो, कंहिं वञे पियो पंहिंजे लश्करनि सां, त कीलड़ी हिकिड़ी जेका आहे सा अञा हुन खां कलाक अध जे पंध ते उनखे ख़बर पइजी थी वञे त सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर अचे थो, त उहो अनाउंसमेंट थी करे, वायरलेस अनाउंसमेंट थी करे सभिनी कीलियुनि खे, त सुलेमान अलैहिस्सलाम पियो थो अचे, उनजो लश्कर गॾु अथसि, तव्हां भॼो पंहिंजे ॿिरनि में घिड़ो, न त तव्हांखे लताड़े न छॾनि। त जॾहिं उहा उन ॿोली ॻाल्हाई आहे वायरलेस ते, उन अनाउंसमेंट कई आहे, छो त को कीलियूं त हिते त कोन, हाणे अधु अधु किलोमीटर ताईं हुनजी कीलियूं पखिड़ियूं हुयूं, ऐं हीअ हिकिड़ी आहे जेका उन्हनि जी वॉच टावर ते वेठल आहे मिसाल तौरु, उन अनाउंसमेंट जी करे सभई कीलियूं ॿुधनि थियूं, त इहा फ्रीक्वेंसी हज़रत सुलेमान सलेम वटि हुई, पखियुनि जी ॿोलीअ जी फ्रीक्वेंसी उन वटि हुई, त उहो ॿुधई जो हुनजो अनाउंसमेंट, त कीली थी चवे ॿियनि कीलियुनि खे त भॼो 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 ॿिरनि में गिड़ो, हज़रत सुलेमान इस्लाम जो लश्कर थो अचे, त तव्हांखे लताड़े न छॾे, हुननि वीचारनि खे ख़बर बि न पवंदी, त इन्हीअ ते मुश्किल केरु मुश्किल आहे, त सुलेमान अनाउंसमेंट जो ॿुधई, त चए थो तबस्सम ज़ाहिकन मिन कौलिया, त थोरो मुश्किल हुई अनाउंसमेंट ॿुधी, काल रबी औज़ीनी, त चए थो अलाह साईं मूंखे तौफ़ीक़ ॾे, अन अशुक्र नेमतक अल्लती अनमत अलैहि, त मां शुकुर अदा कयां उन्हनि नेमतुनि ते जेके तो मूं ते, उहा अला वालिदैहि, मुंहिंजे माउ पीउ ते जेके नेमतूं कयूं आहिनि, मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां शुकुर अदा कयां तुंहिंजो। वन अमल सालिहन, कीअं अदा कंदुसि, नेक अमल सालिह कयां, तरदा अहिड़ा अमल कयां जो तूं राज़ी थी वञी, व अदखिलनी बिरहमतिक फी इबादिक सालिहीन, ऐं मूंखे पंहिंजे रहमत सां दाख़िल कर सालिह बाननि में। इहा न शुकुर करण जे लाइ बि तौफ़ीक़ जी दुआ खपे। अल अज़ाब खां उन्हनि खे बचाए थो जेके शुकुर कनि था, त अलाह ताला फरमाए थो त उन्हनि खे अज़ाब खां बचाए थो, चए थो कज़ालिक नजज़ी मन शकर, जेके शुकुर कनि था असां उन खे असां बचायूं था। अलाह ताला फरमाए थो त मिठे पाणी जेको तव्हां पियो था उहो बि शुक्र जे लाइ आहे। हे जेके थर में खूह आहिनि उन मां मिठो पाणी निकिरे थो, त शुकुर था कनि। हाणे हिकिड़ो मां वियुसि हिकिड़ो खूह उन्हनि लॻायो आहे, त ख़ुशि पिया थियनि, चयनि साईं हिन जो पाणी ॾाढो मिठो आहे, इहो अलाह जो शुकुर आहे। अलाह फरमाए थो लव नशा लजअलनाहु उजाजन फलौला तशकुरून, अलाह चए थो मां चाहियां त इहे खूह बूह सभु खारा करे छॾियां, पोइ शुकुर चवनि था इहे माण्हू कनि। दिलि कन अखियूं बि शुक्र जे लाइ। अलाह ताला फरमाए थो वल्लाहु अख़रजकुम मिन बुतून उम्हातिकुम ला तालमून शैया, चए थो अलाह ताला तव्हांखे माउनि जे पेट मां कढे थो, त ओॾी महिल निकिरण महिल तव्हांखे कंहिं शइ जी ख़बर न 2+2 बि कोन था करे सघो, ॾिसी कोन सही नमूने सां तव्हां को सम्झी कोन था सघो, पोइ जअल लकुम सम, पोइ तव्हांजा कन कमु कनि था, मां तव्हांजा कन ठाहिया आहिनि, वल अबसार अखियूं, वल अफ़ेद ऐं दिलि जेका सोचे थी, छाजे लाइ लअल्लकुम तशकुरून, त जीअं तव्हां शुकुर कयो। अलाह शुकुर करण सां राज़ी थो थिए, जेको नाशुक्री करे थो उहो बि न आहे। ऐं अलाह ताला कमज़ोरनि जी मदद बि इन लाइ कंदो आहे त जीअं इंसान शुकुर कनि, ऐं अलाह ताला आसानी बि शुकुर करण लाइ पैदा करे थो। अलाह ताला फरमाए थो युरीदुल्लाह बिकुम युस्र वला युरीद बिकुम उसर, अलाह तव्हां सां आसानी जो इरादो रखे थो, तव्हां सां ॾुखे जो इरादो नथो करे, इन लाइ लअल्लकुम तशकुरून, त जीअं तव्हां शुकुर कयो। हीअ आहे अलाह जो शुकुर। अलाह जो शुकुर माना हुनजो चयो मञणु, हुनजे हुकुमनि ते ख़ुशी ख़ुशी अमल करणु, इन खे शुकुर चइबो आहे। हीउ प्रोग्राम इनशा अल्लाह ताला हींअर इंतिहा थिए थो, ऐं सुभाणे सुबुह जो 7 बजे छंछरु ॾींहुं वरी हीउ रिपीट थींदो, ऐं फेसबुक ते फलाह आख़िरत जे नाले सां अपलोड थी वेंदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।